मदनी क़ाइदो सबक नंबर 16। सबक नंबर 16 कहिड़ो आहे? तफ़ख़ीम ऐं तरक़ीक़। तफ़ख़ीम जी माना पुर पढ़णु, मोटो करे पढ़णु, भरे करे पढ़णु। ऐं तरक़ीक़ जी माना आहे हरफ खे सन्हो करे पढ़णु। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल हींअर अव्हां जे स्क्रीन जे आॾो सबक नंबर 16 जो तरीक़ेकार पेश कयो वेंदो। त इन तरीक़ेकार खे तवज्जो सां सम्झंदा। क़ुरान पाक में 3 हरफ अलिफ, लाम ऐं रा कॾहिं पुर ऐं कॾहिं बारीक पढ़िया वेंदा आहिनि। पहिरियां अलिफ खे पुर पढ़ण जूं सूरतूं मुलाहिज़ा फरमाईंदा। अलिफ खां अॻ में जेकॾहिं पुर हरफ अचे त अलिफ खे पुर ऐं बारीक हरफ अचे यानी सन्हो अखर अचे त अलिफ खे बि बारीक यानी सन्हो पढ़ंदासीं। अचो लाम खे पढ़ण जूं सूरतूं मुलाहिज़ा फरमायो त लाम खे कॾहिं पुर पढ़ियो वेंदो। इस्मे जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां अॻ वारे हरफ ते ज़बर या पेश हुजे त इस्मे जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खे पुर पढ़ो। ऐं इस्मे जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां अॻ वारे हरफ जे हेठियां ज़ेर हुजे त इस्मे जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खे बारीक पढ़ो। इस्मे जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां अलावा बाक़ी सभई लाम बारीक पढ़ो। अचो रा खे पुर पढ़ण जूं सूरतूं मुलाहिज़ा फरमाईंदा। रा ते ज़बर या पेश हुजे, रा ते 2 ज़बरूं या 2 पेश हुजनि, रा ते खड़ी ज़बर हुजे, रा साकिन खां अॻ वारे हरफ ते ज़बर या पेश हुजे, रा साकिन खां पहिरीं रा साकिना रा जे मथां जज़्म आहे, रा साकिन खां पहिरीं आरज़ी ज़ेर हुजे, रा साकिन खां पहिरीं ज़ेर ॿिए कलमे में हुजे, रा साकिन खां पोइ हुरूफ़े मुस्तालिया मां को बि हरफ उन्हीअ कलमे में हुजे। इन्हनि सभिनी सूरतुनि में रा खे पुर यानी भरे करे यानी मोटो करे पढ़ियो वेंदो। अचो रा खे बारीक पढ़ण जूं सूरतूं मुलाहिज़ा फरमायो। रा जे हेठां ज़ेर या 2 ज़ेरूं हुजनि, रा जे हेठां ज़ेर आहे या 2 ज़ेरूं हुजनि, रा साकिन खां पहिरीं जीअं त असां ॿुधी आयासीं रा साकिन कीअं थींदी, रा जे मथां जज़्म हुजे त रा साकिन थी वई, रा साकिन खां पहिरीं ज़ेर असली उन्हीअ कलमे में हुजे या रा साकिन खां पहिरियां या साकिन हुजे। इन्हनि सभिनी सूरतुनि में रा खे बारीक यानी सन्हो करे पढ़ंदासीं। आरज़ी हरकत क़ुरान पाक में के कलिमा अलिफ सां शुरू थींदा आहिनि ऐं अलिफ ते का बि हरकत न हूंदी आहे। उन अलिफ ते जेका बि हरकत लॻाए पढ़ंदव सा हरकत आरज़ी हूंदी। जीअं मिसाल आहे इरजिई जे अलिफ जे हेठां ज़ेर आरज़ी आहे। हिते ॻाल्हि हीअ बि नोट कंदा हलंदा त हिक ई कलमे में रा साकिन खां पहिरियां ज़ेर असली हुजे ऐं उन खां पोइ हुरूफ़े मुस्तालिया हुजे त रा साकिन खे पुर पढ़ियो वेंदो। जीअं मिसाल आहे मेरो स्वादिन, वक़फ़ जे सूरत में हिन हर्फ़ खे असां ईअं पढ़ंदासीं मेरो स्वाद, त इन्हीअ में रा साकिन खां पोइ हुरूफ़े मुस्तालिया जो हर्फ़ आहे स्वाद, त हिन मक़ाम ते असां रा खे पुर पढ़ंदासीं। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल हींअर अव्हां जे आॾो स्क्रीन ते तख़्ती नंबर 16 ईंदी। इन में तव्हां ॾिसो पहिरीं लाइन में अलिफ खे पुर पढ़ण जूं कुझु सूरतूं लिखियलूं आहिनि, कुझु बारीक सूरतूं लिखियलूं आहिनि। जीअं क़ाल, क़ौल इन हरफ में अलिफ खां पहिरियां पुर हरफ आहे, इते असां अलिफ खे पुर पढ़ंदासीं। हुरूफ़े मुस्तालिया जो हरफ आहे, इन करे असां इन खे
अलिफ के भी पुर पढ़ंदासीं। अलिफ खां पहिरियां पुर हरफ आहे, अलिफ के पुर पढ़ंदासीं। सिरात, सिरात में असां इन अलिफ के भी पुर पढ़ंदासीं, छो त रा रा जे मथां ज़बर हुजे, रा के पुर पढ़ियो वेंदो, इन्हीअ करे हिते असां अलिफ के भी पुर पढ़ंदासीं। सिरात, सिराजन में भी असां अलिफ के पुर पढ़ंदासीं। अलिफ जे पहिरियां रा जे मथां ज़बर आ, रा के पुर पढ़ियो वेंदो, अलिफ के भी पुर पढ़ंदासीं। कान में, कान इन में अलिफ खां पहिरियां बारीक हरफ आहे, यानी हुरूफ़ मुस्तालिया जो को बि हरफ न आहे, इन करे असां इनखे इन अलिफ के ते असां बारीक पढ़ंदासीं। मालन में, मालन इन में भी असां अलिफ के बारीक पढ़ंदासीं, पुर न पढ़ंदासीं, छो पोयां पुर हरफ न आहे, बारीक हरफ आहे। मफ़ाज़न में भी असां इनखे इन अलिफ के भी असां बारीक पढ़ंदासीं। अचो ॿी लाइन जेका आहे सोरहें सबक जी, ग़ालिब, इन में भी तव्हां ॾिसो अलिफ खां पहिरियां पुर हरफ आहे, इते भी असां अलिफ के पुर पढ़ंदासीं। ताबू में वरी पुर हरफ न आहे, ता हरफ सन्हो आहे, सन्हो पढ़ियो वेंदो आहे, बारीक पढ़ियो वेंदो आहे ता, इनखे असां इते ता अलिफ के बारीक पढ़ंदासीं। ख़ालिदन में असां अलिफ के पुर पढ़ंदासीं, छो त पोयों हरफ आहे पुर हरफ, इन करे असां हिते अलिफ के भी पुर पढ़ंदासीं। आबिदुन में असां अलिफ के बारीक पढ़ंदासीं, छो त पोयों हरफ पुर हरफ न आहे, बारीक हरफ आहे। वासिक़िन में असां अलिफ के पुर पढ़ंदासीं, छो त अलिफ खां पहिरियां जेको हरफ अचे थो ग़ैन, उहा हुरूफ़ मुस्तालिया जी आहे, इन करे ग़ैन के भी असां पुर पढ़ंदासीं त अलिफ के भी पुर पढ़ंदासीं। तआमुन में इते अलिफ खां पहिरियां आइन आहे, तआमिन, तआमिन में अलिफ खां पहिरियां आइन, अलिफ खां पहिरियां आइन आहे, इते भी असां अलिफ के बारीक पढ़ंदासीं। त ही हुया अलिफ के पुर पढ़ण ऐं बारीक पढ़ण जा कुछ मिसाल। अचो लाइन नंबर 3, इन में इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम के पुर पढ़ण जूं कुछ सूरतूं आहिनि, कुछ बारीक पढ़ण जूं सूरतूं। तवज्जो सां समाअत फरमाईंदा। काइदो आहे इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां पहिरें हरफ ते ज़बर हुजे त इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम के पुर पढ़ियो वेंदो, जीअं अल्लाह, इते असां लाम के पुर पढ़ंदासीं। ॿियो हिते मिसाल आहे वल्लाह, इते भी असां लाम के पुर पढ़ंदासीं। इते फल्लाह, इते भी लाम खां पहिरें हरफ ते ज़बर आहे, इते भी असां लाम के पुर पढ़ंदासीं। ऐं इन्नल्लाह हुवल्लाहु मिनल्लाहि रसूलुल्लाहि रदियल्लाहु क़ालुल्लाहुम्मा, इन्हनि सभिनी सूरतुनि में लाम के पुर पढ़ंदासीं, छो त पोएं हरफ ते ज़बर आहे। इहे सभु सूरतूं लाम के पुर पढ़ण जूं हुयूं। अचो हाणे मुलाहिज़ा फरमायो लाम के बारीक पढ़ण जूं कुछ सूरतूं। जीअं असां क़ाइदो पढ़ियो आहे त इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां पहिरें हरफ ते ज़ेर हुजे त इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खे, अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खे बारीक पढ़ंदासीं। जीअं कुछ मिसाल आहिनि, लिल्लाहि, बिल्लाहि, बिस्मिल्लाहि, क़ुलिल्लाहुम्मा। अच्छा, हिते क़ुलिल्लाहुम्मा ताईं इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां पहिरें हरफ ते ज़ेर आहे, त इन्हनि सभिनी सूरतुनि में असां लाम खे बारीक पढ़ंदासीं। ऐं असां जीअं क़ाइदो सिखी आया आहियूं त इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जे लाम खां अलावा बाक़ी लाम जेके क़ुरान पाक में ईंदा उन्हनि सभिनी खे असां बारीक पढ़ंदासीं। जीअं मिसाल आहे मा वल्लाहुम, इते इस्म जलालत आहे ई कोन, त इते असां लाम खे बारीक पढ़ंदासीं, भली पोइ हरफ ते ज़बर ई हुजे या पेश हुजे, छो त इस्म जलालत न आहे। हिते अल्लाह अज़्ज़ व जल जो इस्म जलालत अल्लाह अज़्ज़ व जल जो नालो न आहे, त इते असां मा वल्लाहुम में लाम खे बारीक पढ़ंदासीं। इल्लल्लज़ीन, इते भी असां लाम खे बारीक पढ़ंदासीं। इन्नल्लज़ीन, लाम खे बारीक पढ़ण जो क़ाइदो आहे। अला में लाम खे बारीक पढ़ण जो क़ाइदो आहे, लाम खे बारीक पढ़ंदासीं, सन्हो करे पढ़ंदासीं। सलातन में भी लाम खे असां
बारीक पढ़ंदासीं। इहे सभु सूरतूं आहिनि लाम खे पुर पढ़ण ऐं बारीक पढ़ण जूं सूरतूं। अचो हाणे रा खे पुर पढ़ण जूं सूरतूं तवज्जो सां मुलाहिज़ा फरमाईंदा। जीअं त असां पढ़ी चुका आहियूं, रा जे मथां ज़बर हुजे रा खे पुर पढ़ियो वेंदो। रजुलुन में रा खे पुर पढ़ियो वेंदो, रा जे मथां ज़बर आहे। अलम तारा में असां लाम खे रा खे पुर पढ़ंदासीं, रा जे मथां ज़बर आहे। रुज़िक़ू में असां रा खे पुर पढ़ंदासीं, रा जे मथां पेश आहे। अक्सारू रा जे मथां पेश आहे, हिते बि असां रा खे पुर पढ़ंदासीं। अजवन अजवन हिते बि रा खे असां पुर पढ़ंदासीं। अजरुन में बि असां रा खे पुर पढ़ंदासीं। इब्राहीम में बि असां रा खे पुर पढ़ंदासीं। अरुशुन रा साकिन खां पहिरियां ज़बर आहे, हिते बि असां पुर पढ़ंदासीं। अम सबरना रा साकिन खां पहिरियां ज़बर आहे, रा खे पुर पढ़ंदासीं। तुरजिऊन में बि रा साकिन खां पहिरियां पेश आहे, रा खे पुर पढ़ियो वेंदो। युरज़क़ून में बि रा साकिन खां पहिरियां पेश आहे, रा खे पुर पढ़ियो वेंदो। एरो जे हिते बि रा साकिन खां पहिरियां आरज़ी ज़ेर आहे। ही आरज़ी ज़ेर जा मिसाल हाणे कुझु ईंदा। एरो जे एरो जेऊ एरो जेई एरो काऊ इहे सभु आरज़ी ज़ेर जा मिसाल आहिनि। त क़ाइदो आहे रा साकिन खां पहिरियां आरज़ी ज़ेर हुजे त बि रा खे पुर पढ़ियो वेंदो। इन्हनि सभिनी सूरतुनि में रा खे पुर पढ़ियो वेंदो। हरफ आहे, जुमिलो आहे रब्बिरहमहुमा। इन में क़ाइदो आहे रा साकिन खां पहिरियां ज़ेर ॿिए कलमे में आहे, त हिते बि असां रा खे पुर पढ़ंदासीं। रब्बिरहमहुमा रब्बिरहमहुमा इनिरतबतुम अमिरताबु। इन्हनि सभिनी में रा साकिन खां पहिरियां ज़ेर ॿिए कलमे में आहे, इन करे इन्हनि सभिनी सूरतुनि में असां रा खे पुर पढ़ंदासीं। अचो अॻिते कुल्लु फिरक़िन, हिते रा साकिन खां पहिरियां हुरूफ़ मुस्तालिया जो हरफ आहे। क़ाफ़ हुरूफ़ मुस्तालिया जो आहे, हिते बि असां रा खे पुर पढ़ंदासीं। कुल्लु फिरक़िन फिरक़तिन मिरसादिन फी क़िरतासिन फी क़िरतासिन। इन्हनि सभिनी सूरतुनि में तव्हां ॾिसंदो त रा साकिन खां पहिरियां पुर हरफ आहे, हुरूफ़ मुस्तालिया जो हरफ आहे। इन करे असां हिते रा खे पुर पढ़ंदासीं। अचो हाणे कुझु रा खे बारीक पढ़ण जूं सूरतूं मुलाहिज़ा फरमाईंदा। वन्नहारी रा जे हेठां ज़ेर आहे, इन ज़ेर खे असां रा खे असां बारीक पढ़ंदासीं। रा जे हेठां ज़ेर आहे, इन करे असां हिते रा जो क़ाइदो जीअं सिखी आया आहियूं, रा जे हेठां ज़ेर हुजे, रा जे हेठां ॿ ज़ेरूं हुजनि, रा साकिन खां पहिरियां ज़ेर हुजे, त इन्हनि सभिनी सूरतुनि में असां रा खे बारीक पढ़ंदासीं। वन्नहारी रिजालुन अमरिन फस्बिर 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 हिते बि रा खे असां बारीक पढ़ंदासीं। कुम फअंज़िर रा साकिन खां पहिरियां ज़ेर आहे, कुम फअंज़िर हिते बि रा खे असां बारीक पढ़ंदासीं। ऐं ही जेके ॿ आख़िरी आहिनि मक़ाम ख़ैरुन नज़ीरुन, इन में रा साकिन खां पहिरियां या साकिन आहे, इनखे बि असां हिते बारीक पढ़ंदासीं। ख़ैर नज़ीरुन आहे, वक़्फ़ जे सूरत में थी वेंदो नज़ीर, रा साकिन थी वेंदी। इन्हनि ॿिन्हिनि मक़ामात ते ख़ैरुन लिखियल आहे, वक़्फ़ जे सूरत में रा साकिन थींदी। त क़ाइदो आहे रा साकिन खां पहिरियां या साकिन हुजे त रा खे बारीक पढ़ी वेंदो। त ख़ैर लिखियल आहे ख़ैरुन, पर वक़्फ़ जे सूरत में असां पढ़ंदासीं ख़ैर। नज़ीरुन लिखियल आहे, वक़्फ़ जे सूरत में असां पढ़ंदासीं नज़ीर। त माशाअल्लाह ही हुयो सबक़ नंबर 16 तफ़ख़ीम ऐं तरकीब, जंहिंमें असां ॿुधोसीं त अलिफ खे कॾहिं पुर पढ़ियो वेंदो, कॾहिं बारीक पढ़ियो वेंदो। लाम खे कॾहिं पुर पढ़ियो वेंदो, कॾहिं बारीक पढ़ियो वेंदो। ऐं रा खे कॾहिं पुर पढ़ियो वेंदो ऐं बारीक पढ़ियो वेंदो। त अल्लाह ताला असांखे सही माना में क़ुरान पाक पढ़ण जी, तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सल्लू अलल हबीब।